बिरशाह चौहान बिरादरी के इतिहाद जो अहम इजलास थी गुजरियो। इजलास में वॾी तादाद में बिरादरी के मोअज़्ज़िज़ीन शिरकत कई। इजलास में नए साल की चूंड कई वई, जंहिंमें हेठियां उहिदेदार चूंडिया विया। सादिक अली चौहान सदर, सीनियर नायब सदर मोहम्मद जुमन चौहान, नायब सदर 1 अमीर जान चौहान, नायब सदर 2 इरफान अली चौहान, जनरल सेक्रेटरी असद अली चौहान, डिप्टी जनरल सेक्रेटरी शफकत अली चौहान, जॉइंट सेक्रेटरी जब्बार अली चौहान, जॉइंट सेक्रेटरी 2 गुलाम अकबर चौहान, फिनांस सेक्रेटरी असलम अली चौहान, जॉइंट फिनांस सेक्रेटरी गुलाम नबी चौहान, प्रेस सेक्रेटरी गदा हुसैन चौहान, इंफॉर्मेशन सेक्रेटरी नवाज अली चौहान, जॉइंट इंफॉर्मेशन सेक्रेटरी रियाज अहमद चौहान, ऑफिस सेक्रेटरी एहसान अली चौहान खे चूंडियो वियो। उन मौक़े ते अॻवान अहद कयो त बिरादरी जी भलाई, तरक्की ऐं ख़ुशहालीअ लाइ कमु कबो। हुननि वधीक ॿुधायो त पूरी बिरादरी जे हर ॾुख सुख में गॾु हूंदासीं, बिरादरी जे कंहिं बि शख़्स खे अकेलो न छॾींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची